या असांजे अंदरूनी सिंध जे इलाइक़नि में रहनि था, उन्हनि धाड़ेलनि खे बि हाणे सोचणु खपे त असां वॾेरनि जी चमचागिरी न कयूं, सियासतदाननि जी चमचागिरी न कयूं, पर सिंध जो आवाज़ बणिजूं। जेके नियाणियूं, जेके नंढड़ा, जेके माण्हू अगवा थियनि था, उहे वॾेरनि जे चवण ते या सियासतदाननि जे चवण ते अगवा न कयूं, बल्कि उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम कयूं। असांजा जेके धाड़ेल भाउर आहिनि उहे बि हाणे सिखी विया आहिनि, सम्झी विया आहिनि त असीं वॾेरनि जे हथ में आहियूं, असीं इस्तेमालु थी रहिया आहियूं, असीं सिंध खे नुक़सानु पहुचाए रहिया आहियूं। ऐं प्रिया कुमारी जे लाइ मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त अदो लियाकत जलबाणी, अदी सोहिणी पारस ऐं जेके बि करता धरता आहिनि उहे मुसलसल कोशिशि करे रहिया आहिनि। इहा उन्हनि जी कोशिशि रंग लाहींदी, प्रिया कुमारी आज़ादु थींदी। मुहर्रम जो महीनो हुयो, मोमिन सभु सिंधी सभु जागी पिया आहिनि ऐं उहे मोमिन, उहे सिंधी एहतजाज करे रहिया आहिनि। अॼु असांजो पुरअमन एहतजाज आहे। सुभाणे ईअं न थिए जो प्रिया कुमारी जे लाइ असां पंहिंजे जानुनि जो नज़रानो पेश करण जे लाइ अॻिते वधूं ऐं पोइ हुकूमत गोॾा खोड़े छॾे। मां हुकूमत खे इल्तिजा कंदुमि, जेके धारिया तव्हां असांजे मथां हाकिम विहारिया आहिनि उहे धारिया असांजे मथां मुसलत न कयो। असांजे सिंध जी नियाणियुनि जो क़दुरु कयो, एहसासु कयो, प्रिया कुमारी खे आज़ादु कयो। लख कुर्ब सदाईं आबाद हुजनि।